वालेकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। लाड़काना मां डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ सिकंदर मुगेरी जी ख़बर शामिल करां। लाड़काना शहर में जनाब बाग चौथे कंबर शहदाद कोट जे ॻोठ जागीर मोहम्मद इब्राहिम चांडियो जे रहवासी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA सरदार ख़ान चांडियो, MPA बुरहान ख़ान चांडियो जे ड्रिग थाणे जे SHO अब्दुल सलाम चांडियो जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुतासिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति जे पाणी सबबि असां पंहिंजो ॻोठ छॾे शहर जी तरफ़ पनाह वरिती हुई। हाणे जॾहिं असां पंहिंजे ॻोठ वापसि वियासीं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA सरदार ख़ान चांडियो, MPA बुरहान ख़ान चांडियो जन असांजे ज़रिए ज़मीननि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। SHO ड्रिग अब्दुल सतार चांडियो उन्हनि जी वांगार वहंदे असांजे ज़रिए ज़मीननि ते कब्ज़ो करे छॾियो आहे। SHO ड्रिग अब्दुल सलाम चांडियो उन्हनि जी वांगार वहंदे असांजा घर साड़े मथां खैन तशद्दुद कयो आहे। जॾहिं त ज़मीन जो केस कंबर शहदाद जे कोर्ट में हलंदड़ आहे, पर मौक़े जो फ़ाइदो वठंदे सरदार कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु करण जी बजाय ज़मीन ते कब्ज़ा कया आहिनि, जेका तौहीन अदालतपूर्ण आहे। असां वधीक चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख साहब सुमेत CM सिंध ऐं वस वारनि खे अपील कयूं था त फौरी तौर ते नोटिस वठी असांखे इंसाफ़